साइंस सतें क्लास लाइ बाब ॾहों सबक ॿियो आवाज़ बाबति बुनियादी इस्तलाह बेसिक टर्म्स अबाउट साउंड। आउं आहियां साइंस जो उस्ताद नजूला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि लहरी ड्रैग या लहर जी ड्रैग, वेवलेंथ, एम्पलीट्यूड, फ्रीक्वेंसी ऐं स्पीड। हिननि बुनियादी इस्तलाहनि खे असां सम्झंदासीं त पोइ असां साउंड यानी आवाज़ खे सम्झी सघंदासीं। सो सभ खां पहिरियों आहे नंबर पहिरियों लहरी ड्रैग, वेवलेंथ। नंबर पहिरियों लहरी ड्रैग या लहर जी ड्रैग, वेवलेंथ। कंहिं बि उभी लहर ट्रांसवर्स वेव जी हिक चोटी खां ॿी चोटी ताईं मापियल मुफ़ासिले खे लहरी ड्रैग, वेवलेंथ चइबो आहे। असां लहरुनि जा ॿ क़िस्म पढ़िया हुआसीं। हुन में हिकिड़ो हुयो ट्रांसवर्स वेव। ट्रांसवर्स वेव जंहिंमें चोटियूं ऐं तरा, ट्रफ ऐं क्रेस्ट थींदा आहिनि। सो जेकॾहिं तव्हां अहिड़े क़िस्म जी लहर जी तव्हां लहरी ड्रैग, वेवलेंथ मालूम करणु चाहियो था त उनजो तरीक़ेकार आहे त हिकिड़ी चोटीअ खां ॿी चोटीअ ताईं जेको मुफ़ासिलो आहे इन खे असां मापींदासीं ऐं उनखे चइबो वेवलेंथ। या वरी तव्हां हिकिड़े क्रेस्ट खां न पर हिकिड़े ट्रफ खां ॿिए ट्रफ ताईं जेका माप कंदव उनखे चइबो आहे वेवलेंथ। या वरी ॿियो आहे पासिरी लहर, लॉन्गिट्यूडिनल वेव। कंहिं बि पासिरी लहर जे ॿिनि घाटनि हिसनि या छिडरनि हिसनि जे विच वारी विथी खे लहरी ड्रैग, वेवलेंथ चइबो आहे। असांखे जेका लॉन्गिट्यूडिनल वेव मिलियल हूंदी आहे उन में हिकिड़ा हिसा हूंदा आहिनि घाटा, कंप्रेशन वारा, ऐं ॿिया हिसा हूंदा आहिनि छिडरा, रेयरफेक्शन वारा। सो जेकॾहिं तव्हां हिकिड़े घाटे हिसे खां माप वठो ॿिए घाटे हिसे ताईं त उन विचें हिसे खे, हिकिड़े घाटे हिसे ऐं ॿिए घाटे हिसे जी विच वारी विथीअ खे असां वेवलेंथ चवंदा आहियूं। हितां खां असां माप वठंदासीं मीटरनि में हेसी ताईं। हिकिड़े कंप्रेशन खां माप वठो ॿिए कंप्रेशन ताईं त इन विचें मुफ़ासिले खे असां चवंदा आहियूं वेवलेंथ। या वरी हिकिड़े रेयरफेक्शन खां हेॾां ॿियो रेयरफेक्शन हुजे त ओसी ताईं वारी माप खे पिणु असां चवंदासीं वेवलेंथ। सो लॉन्गिट्यूडिनल वेव, उन जी लहरी ड्रैग मालूम कंदासीं। घाटनि हिसनि जे विच वारे हिसे खे जेका विच में विथी आहे उन जी माप खे चइबो आहे वेवलेंथ। या वरी जेकॾहिं ट्रांसवर्स वेव आहे त ॿिनि चोटियुनि जे विच में या ॿिनि ट्रफ जेके आहिनि, तरनि जे विच में जेका माप हूंदी आहे उनखे चइबो आहे वेवलेंथ। लहरी ड्रैग खे यूनानी ॿोली जे अखर लैम्डा, जंहिंखे असां हीअं लिखंदा आहियूं, इन सां ज़ाहिर कबो आहे। लहरी ड्रैग मीटर में मापबी आहे। ॾिसो हिते ॿिनि क़िस्मनि जूं वेवलेंथ मिलियल आहिनि। हिकिड़ी हिन क्रेस्ट खां हिन क्रेस्ट ताईं आहे ऐं ॿियो ॾिसो त हिन क्रेस्ट खां हिन क्रेस्ट ताईं आहे। हीअ जेका वेवलेंथ आहे उहा नंढी आहे ऐं जेका हीअ वेवलेंथ आहे उहा वॾी आहे। जेकॾहिं अञा हीअ क्रेस्ट परे हुजे हा त हीअ वेवलेंथ अञा वॾी थी वञे हा। सो ईअं असां किन बि लहरुनि जी वेवलेंथ जेका आहे उहा मापींदा आहियूं ऐं हिक ॿिए सां भेटाईंदा आहियूं। नंबर ॿियो आहे एम्पलीट्यूड। आवाज़ जो एम्पलीट्यूड लहर जी ऊचाईअ जी माप खे चइबो आहे। आवाज़ जी शिदत या लहर जी साकिन पोज़ीशन खां लर्ज़िश कंदड़ ज़रनि जे हटाव खे एम्पलीट्यूड चइबो आहे। असुल में छा आहे जो ही वारी जेका पोज़ीशन आहे इन खे असां चवंदा रेस्ट पोज़ीशन। मिसाल जे तौर ते हीअ हिकिड़ी रस्सी आहे जेका ॿिनि ॿारनि जे हथनि में झलियल आहे। हेॾां हिकिड़ो ॿारु हिन खे झलियूं बीठो आहे ऐं ॿियो हेॾां हिकिड़ो ॿारु हुन खे झलियूं बीठो आहे। त हिते रस्सी सुकुन वारी हालत में आहे। इन खे असां चवंदा त साकिन पोज़ीशन आहे। हाणे छा थो थिए, ॿार इन खे लोॾनि था, लोॾींदा त इन में लहर पैदा थींदी। रस्सी जेका आहे उहा हिन पंहिंजी रेस्ट वारी पोज़ीशन खां मथे वेंदी, वरी हेठि ईंदी, वरी मथे वेंदी, वरी हेठि ईंदी। सो ही जेको आहे लर्ज़िश कंदड़ ज़रड़ा आहिनि, इहे जेके आहिनि मथे विया आहिनि। हाणे असां छा कंदासीं, हिन रेस्ट पोज़ीशन खां ही जेको मथे लर्ज़िश कयल ज़रड़ा आहिनि इन जे विच में ही जेको हटाव आहे, जेको ही मुफ़ासिलो आहे उन खे मापींदासीं। इन खे चइबो आहे एम्पलीट्यूड। हिते असां ईअं चऊं था त आवाज़ जी शिदत या लहर जी साकिन पोज़ीशन खां
लर्ज़िश कंदड़ ज़रड़नि जे हटाउ खे एम्पलीट्यूड चइबो आहे। या त आवाज़ जी शिदत खे एम्पलीट्यूड चइबो, या वरी तव्हां ईअं चओ त लहर जी साकिन पोज़ीशन खां, हिन पोज़ीशन खां लर्ज़िश कंदड़ ज़रड़ा जेके आहिनि हेसी ताईं वारो जेको ही मुफ़ासिलो आहे इनखे एम्पलीट्यूड चइबो। या वरी तव्हां ट्रफ ॾे हलिया वञो त ही साकिन पोज़ीशन आहे ऐं हीअ आहे ज़रड़नि जी लर्ज़िश वारी हालत। सो इन लर्ज़िश वारी हालत खां वेंदे हिन रेस्ट वारी हालत ताईं ही जेको मुफ़ासिलो आहे इनखे चइबो आहे एम्पलीट्यूड। दरअसल ही चोटी या तरे खां रेस्ट पोज़ीशन ताईं वारो मुफ़ासिलो हूंदो आहे। एम्पलीट्यूड जंहिंखे नंढी ए सां असां लिखंदा आहियूं, एम्पलीट्यूड पिणु लहरी ड्रेग वांगुरु मीटरनि में एम यानी मीटरनि में या डेसिबल्स में मापबो आहे। एम्पलीट्यूड जा 2 यूनिट आहिनि, या त उनखे मीटरनि में असां ज़ाहिर कंदा आहियूं त हिन जो जेको एम्पलीट्यूड आहे उहो मिसाल जे तौर ते 1 मीटर आहे मिसाल जे तौर ते, ऐं हिन जो जेको एम्पलीट्यूड आहे उहो 2 मीटर आहे छो त हिन जो एम्पलीट्यूड वॾो आहे, हिन जो एम्पलीट्यूड नंढो आहे। या डेसिबल्स में ॻाल्हि कयूं त हिन जो जेको एम्पलीट्यूड आहे उहो 5 डेसिबल आहे ऐं हिन जो जेको एम्पलीट्यूड आहे उहो 10 डेसिबल आहे। ईअं ॿिन्ही यूनिटनि में एम्पलीट्यूड खे मापियो वेंदो आहे। कॉमन नॉइस लेवल्स जेको आवाज़ पैदा थींदो आहे, गोड़ थींदो आहे, उन जूं मुख़्तलिफ़ लेवल्स ॾिनल आहिनि। 85 जेको डेसिबल आहे उहो असांजे लाइ नॉर्मल आहे। मिसाल जे तौर ते ॾिसो, नॉर्मल कन्वर्सेशन जेका आहे उहा तक़रीबन 70 ताईं लॻभॻि डेसिबल्स उन जो एम्पलीट्यूड हूंदो आहे। ऐं जेको ट्रैक्टर हूंदो आहे, जेकॾहिं उनखे हिकिड़ी इनक्लोज्ड कैब लॻल हुजे त उनजो आवाज़ु कोन पैदा थींदो, घणो गोड़ कोन हूंदो, पर पोइ बि उहो जेको आहे सो 83 ताईं तक़रीबन 82 ताईं डेसिबल्स उनजी लाउडनेस हूंदी आहे, उनजो आवाज़ु पैदा थींदो आहे, उनजो एम्पलीट्यूड हूंदो आहे। ऐं असांजो ईअं जेको ट्रैक्टर आहे विदाउट कैब, उनजो जेको आवाज़ु आहे उहो 85 डेसिबल्स खां मथे चढ़ी थो वञे। ईअं वरी तव्हां ॾिसो त जेकॾहिं हिकिड़ो फटाका हूंदा आहिनि जेके ॿार ॿारींदा आहिनि, उन्हनि जो जेको एम्पलीट्यूड आहे उहो तक़रीबन 125 खां बि मथे आहे। ऐं गन शॉट जेका थींदी आहे, जेका बंदूक मां गोली निकिरंदी आहे, उनजो एम्पलीट्यूड अञा वॾो आहे, उनजो एम्पलीट्यूड ॾिसो तक़रीबन 150 डेसिबल्स जे बराबरि हूंदो आहे। यानी एम्पलीट्यूड जेको आहे उहो डेसिबल्स में असां मापींदा आहियूं ऐं ईअं मुख़्तलिफ़ शयुनि जो जेको आवाज़ु आहे उनजी जेका लाउडनेस आहे उहा डेसिबल्स में ज़ाहिर कई वेंदी आहे। नंबर 3 आहे फ्रीक्वेंसी। कंहिं जिस्म में पैदा थींदड़ लर्ज़िश वाइब्रेशन्स जे तइदाद खे फ्रीक्वेंसी चइबो आहे। मिसाल जे तौर ते हिकिड़ी थुल्ही तार हुजे, उनखे तव्हां लोॾियो ऐं ॿी तव्हां वटि वरी सनी तार हुजे, उनखे लोॾियो त कंहिं में वधीक वाइब्रेशन्स पैदा थींदियूं। जेका सनी तार आहे उन में वधीक वाइब्रेशन्स पैदा थींदियूं त असां चवंदासीं उनजी फ्रीक्वेंसी वधीक आहे। कंहिं बि जिस्म में पैदा थींदड़ लर्ज़िश वाइब्रेशन्स जे तइदाद खे फ्रीक्वेंसी चइबो आहे। उहा नंढी जेका सनी तार आहे तकिड़ो तकिड़ो वाइब्रेशन कंदी त उनजी फ्रीक्वेंसी असां चवंदासीं वधीक आहे। जेका थुल्ही तार आहे उनजी लर्ज़िश स्लो हूंदी त उनखे चवंदासीं उनजी फ्रीक्वेंसी घटि आहे। फ्रीक्वेंसी खे हर्ट्ज़ वॾी एच ऐं नंढी ज़ेड आहिनि, ॿई कैपिटल में, पर ही सबस्क्रिप्ट में आहे ज़ेड। सो हर्ट्ज़ में असां फ्रीक्वेंसी खे मापींदा आहियूं। 1 हर्ट्ज़ छा जे बराबरि आहे? 1 साइकिल पर सेकंड। जेकॾहिं हिकिड़े सेकंड में हिकिड़ी साइकिल थी पैदा थिए त असां उनखे चवंदासीं 1 हर्ट्ज़। फ्रीक्वेंसी इज़ इक्वल टू नंबर ऑफ वाइब्रेशन्स पर सेकंड। हिकिड़े सेकंड में केतिरियूं वाइब्रेशन्स पैदा थियनि थियूं इनखे चइबो आहे फ्रीक्वेंसी। ॾिसो, हिते असां ही टाइम खे ज़ाहिर कयूं था त हितां खां वठी हेसी ताईं इहो हिकिड़ो सेकंड आहे ऐं हितां हिकिड़ी साइकिल आहे लहर जी, हितां खां शुरू कयोसि था तव्हां त इहा वरी ख़तमु थींदी इन ई साॻी पोज़ीशन ते हेसी ताईं। इहा हिकिड़ी साइकिल आहे, वरी हीअ ॿी साइकिल आहे, वरी हीअ टी साइकिल आहे, वरी हीअ जेका आहे चौथी साइकिल आहे, वरी हीअ जेका आहे 5 साइकिल आहे। सो 5 साइकिल थी वियूं त हिनजी फ्रीक्वेंसी आहे 5 हर्ट्ज़। छो त असां चयोसीं त हिकिड़े सेकंड में केतिरियूं साइकिल्स जेके आहिनि लहर जूं उहे पैदा थियनि थियूं, उनखे असां सॾींदा आहियूं फ्रीक्वेंसी। हाणे जेकॾहिं हिन जी जॻह ते हिते अञा 6 साइकिल बि हुजे हा, जेकॾहिं हिते हिकिड़ी ख़तमु थी, हीअ ॿी, हीअ टी, हीअ चौथी, 5 ऐं हिते ई वरी 6 बि हुजे हा हिक ई सेकंड में,
त फ्रीक्वेंसी थी वञे 6 हर्ट्ज़। हाणे ॾिसो हितां खां वठी जेकर हे टाइम पीरियड असां रखूं था त हितां खां वठी हेसि ताईं ही 1 सेकंड आहे ऐं ही बि साॻियो ई टाइम पीरियड आहे, हितां खां वठी ही 1 सेकंड आहे। हाणे हिन 1 सेकंड में ऐं हिन 1 सेकंड में केतिरियूं साइकिल्स पैदा थियनि थियूं उहो असां ॾिसंदासीं ऐं फ्रीक्वेंसी जेका आहे उहा मालूम करे सघंदासीं। हितां खां तव्हां ॻणियो जेकॾहिं हितां खां शुरू कयो था हेसि ताईं 1 साइकिल, हितां खां हेसि ताईं हीअ 2 साइकिल, हितां खां हेसि ताईं 3, हीअ 4थी। त हाणे हिन जी फ्रीक्वेंसी थी वई 4 हर्ट्ज़। या तव्हां रुगो क्रेस्ट ॻणियो 1 2 3 4। सो इहे 4 जेके आहिनि साइकिल्स 1 सेकंड में गुज़रनि थियूं त इहो थी वियो 4 हर्ट्ज़। हिन जी फ्रीक्वेंसी आहे 4 हर्ट्ज़। ऐं हिन जूं तव्हां वरी क्रेस्ट ॻणियो 1 2 3 4 5 6, यानी 1 सेकंड में 6 साइकिल्स जेके आहिनि उहे पैदा थियनि थियूं या क्रॉस कनि थियूं त हिन जी फ्रीक्वेंसी थींदी 6 हर्ट्ज़। हाणे हिन जी फ्रीक्वेंसी आहे 6 हर्ट्ज़, हिन जी आहे 4, त ही 4 वारो आहे लो फ्रीक्वेंसी ऐं ही 6 हर्ट्ज़ वारो आहे हाई फ्रीक्वेंसी। हिन जे लाइ असां चऊं था 4 हर्ट्ज़, या इन खे तव्हां लिखो 4 साइकिल्स पर सेकंड। ॻाल्हि साॻी आहे, छो त हर्ट्ज़ जो मतिलबु आहे साइकिल्स पर सेकंड। ऐं हिन जे लाइ तव्हां लिखो था 6 हर्ट्ज़, पर हुनखे तव्हां लिखो 6 साइकिल्स पर सेकंड, तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे। हिन हिकिड़े सेकंड में 6 साइकिल्स जेके आहिनि उहे क्रॉस थियनि थियूं ऐं हिन 1 सेकंड में हिते 4 साइकिल्स क्रॉस थियनि थियूं। हिते असांखे 2 लहरूं ॾिनल आहिनि, हिकिड़ी हीअ ब्लू आहे ऐं ॿी हीअ नासी आहे। हितां खां वठी हेसि ताईं असांजो 1 सेकंड आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त नासी लहर जी फ्रीक्वेंसी वधीक आहे या ब्लू लहर जी फ्रीक्वेंसी वधीक आहे। तव्हांखे इहो अंदाज़ो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां साइकिल्स ॻणींदव। हाणे हितां हीअ 1 क्रेस्ट, हीअ 2, हीअ 3, यानी ब्लूअ जी जेका असां वटि फ्रीक्वेंसी आहे उहा आहे 3। ऐं वरी जेकॾहिं तव्हां नासीअ जूं क्रेस्ट ॻणियो त 1 2 3 4 ऐं इहे थियो 5। त यानी असां वटि नासीअ जी जेका फ्रीक्वेंसी आहे उहा आहे 5 हर्ट्ज़ ऐं जेको ब्लूअ जी फ्रीक्वेंसी आहे उहा आहे 2 हर्ट्ज़। त नासीअ जी फ्रीक्वेंसी हाई आहे, ब्लूअ जी जेका फ्रीक्वेंसी आहे उहा लो आहे। टाइप ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन, ही इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन्स आहिनि। हुननि में रेडियो ऐं टेलीविज़न अची वञे थो, उन में बि लहरूं इस्तेमालु थींदियूं आहिनि जंहिंजी मदद सां उहे हलंदियूं आहिनि। माइक्रोवेव में बि लहरूं हूंदियूं आहिनि ऐं इंफ्रारेड जेको आहे उहो असां वटि उन जूं बि लहरूं हूंदियूं आहिनि। विज़िबल लाइट जेका आहे रोशनी ॾिसण वारी उहा बि लहरुनि में सफ़र कंदी आहे। अल्ट्रावायोलेट जेके शुआ आहिनि उहे बि लहरुनि में सफ़र कंदा आहिनि। एक्सरेज़ बि लहरूं आहिनि, गामा रेज़ बि लहरूं आहिनि। हाणे ॾिसो गामा रेज़ जेको आहे हिन जेकॾहिं असां हिनखे 1 सेकंड वठूं मिसाल जे तौर ते, त गामा रेज़ जूं ॾिसो केतिरियूं लहरूं आहिनि, साइकिल्स आहिनि जेके हिन 1 सेकंड में क्रॉस थियूं कनि। त ही हाई फ्रीक्वेंसी वारा जेके आहिनि शुआ आहिनि गामा रेज़। ऐं वरी एक्सरेज़ जा थोरा आहिनि, त एक्सरेज़ गामा रेज़ खां घटि फ्रीक्वेंसी वारा शुआ आहिनि। अल्ट्रावायोलेट जा अञा घटि जेके लहरूं आहिनि उहे हिन पीरियड में क्रॉस कनि थियूं, त इहो अञा लो फ्रीक्वेंसी आहे एक्सरेज़ खां बि। विज़िबल लाइट जी फ्रीक्वेंसी अञा घटि आहे, छो त इन में तमामु थोरियूं 1 या 2 जेका आहे साइकिल उहा हिन सेकंड में क्रॉस करे थी। इंफ्रारेड अञा लो फ्रीक्वेंसी आहे। वधि में वधि फ्रीक्वेंसी वारा शुआ कहिड़ा आहिनि? गामा रेज़। नंबर 4 आहे असां वटि स्पीड। हिक हंध खां ॿिए हंध ताईं आवाज़ केतिरे वक़्त में पहुचे थो, इनखे आवाज़ जी स्पीड चइबो आहे। मिसाल जे तौर ते ही ॿार आहे, इन रड़ कई आहे, या रड़ हिन माण्हूअ ताईं केतिरे वक़्त में पहुचे थी, इनखे असां चवंदासीं स्पीड। आवाज़ जी स्पीड खे मीटर फी सेकंड में मापबो आहे। हिते लिखियलु आहे 346 मीटर पर सेकंड। हिकिड़े सेकंड में 346 मीटर आवाज़ जेको आहे हितां खां क्रॉस कंदो, त हिते जेकॾहिं 1 सेकंड आहे त 346 मीटर कवर करे वेंदो। वरी हिते ॿिए सेकंड ताईं ॿिया 346 मीटर कवर कंदो ऐं हिते 3 सेकंड ताईं 346 मीटर कवर करे वेंदो। हीअ जेका रफ़्तार आहे आवाज़ जी उहा आहे हवा में, ऐं आवाज़ जे स्पीड जे माप जो यूनिट कहिड़ो आहे? मीटर फी सेकंड। यानी हिकिड़े सेकंड में आवाज़ केतिरा मीटर तय करे थो। मुख़्तलिफ़ ज़रियनि में आवाज़ जी स्पीड
हवा में आवाज़ जी स्पीड आहे 343 मीटर पर सेकंड। हिकिड़े सेकंड में 343 मीटर तय करे वेंदो, ॿिए सेकंड में ॿिया 343 मीटर क्रॉस करे वेंदो। पाणीअ में आवाज़ 1433 मीटर हिकिड़े सेकंड में तय कंदो आहे। ऐं स्टील में जेको हिकिड़ी सॉलिड शइ आहे उन में 6100 मीटर फी सेकंड तय करे वेंदो आहे। हीरे में अञा वधीक आहे, यानी ॾिसो आवाज़ हवा में घटि स्पीड थो रखे, पाणी में वधीक, ऐं सख़्तु शयुनि में स्टील में अञा वधीक थो स्पीड रखे। ॿारनि खे इहे 6वीं क्लास में 5वीं क्लास में तजुर्बा बि कराया वेंदा आहिनि त हवा में त आवाज़ केतिरी स्पीड करे थो या सफ़र करे थो इहो असांखे मालूम आहे, पर पाणीअ जे अंदरि बि जेकॾहिं ॿिनि ॿारनि खे पाणी जे अंदरि टुॿी हणाइजे ऐं उन्हनि खे हथ में पथर ॾिजनि, उहे पथर ठहक आहिनि त हिकिड़े ॿार जे पथरनि जो ठहको परे वेठल ॿिए ॿार जे कननि ताईं उनजो आवाज़ु पाणी जे अंदरि ई पहुचंदो। ऐं ईअं जेके सॉलिड शयूं आहिनि उन्हनि जो बि उन्हनि मां बि आवाज़ु क्रॉस कंदो आहे। मिसाल जे तौर ते भित जे हिकिड़े पासे ॾांहुं ॿारु बीठो हुजे, उहो उनखे आङुर सां ठहको करे या उन ते मतरकी सां ठहको करे त ॿिए पासे ॾांहुं जेकॾहिं उन ते कनु रखिबो त उहो आवाज़ु असां ताईं पहुचंदो। सो आवाज़ु जेको आहे उहो हवा, पाणी ऐं सख़्तु शयुनि मां न रुॻो सफ़र कंदो आहे, पर हवा में घटि स्पीड हूंदी अथसि, पाणी में वधीक हूंदी अथसि, ऐं सख़्तु शयुनि में अञा वधीक हूंदी अथसि। जॾहिं त रोशनी जेका आहे उहा पिणु हवा मां बि सफ़र कंदी आहे, ऐं गिलास मां शीशे मां पाणी मां बि सफ़र कंदी आहे, हीरे मां बि सफ़र कंदी आहे, पर उहा वरी उनजी जेका रफ़्तार आहे उहा आवाज़ जी लहरुनि खां उबतड़ आहे। आवाज़ जूं लहरूं जेके आहिनि उहे हवा में घटि, पाणी में वधि, ऐं सॉलिड शयुनि में अञा वधि रफ़्तार सां सफ़र कंदियूं आहिनि। रोशनी वरी जेका आहे हवा में तमामु घणी रफ़्तार सां सफ़र कंदी आहे, तक़रीबन 3.0 रेज़ पावर 8 मीटर पर सेकंड, यानी 30 करोड़ मीटर हिकिड़े सेकंड में तय कंदी आहे। पाणीअ जे अंदरि वरी 2.3 रेज़ पावर 8 मीटर पर सेकंड, ऐं गिलास जे अंदरि ॾिसो 2.0 रेज़ पावर 8 मीटर पर सेकंड, यानी गिलास जे अंदरि 2 करोड़ मीटर जेको आहे सो पर सेकंड रोशनी जेका आहे उहा तेज़ी सां सफ़र कंदी आहे। आवाज़ ऐं रोशनी ॿई तवानाईअ जा क़िस्म आहिनि, ऐं उहे मुख़्तलिफ़ मीडियम्स में सफ़र पिणु कनि था, ऐं उन्हनि जी जेका रफ़्तार आहे, स्पीड आहे, उहा पिणु अलॻि अलॻि आहे। असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।